अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 12 मई 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि ते वालार ऐं सिंधू दरिया मां केनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ सिंध वासियुनि पारां हिकु भेरो ॿीहर जदोजहद तेज़। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। नवकोट भरिसां बेदर्दी सां क़तल कयल उस्ताद ऐं समाजी अॻुवाण सूमरे भील जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। जीअं सिंध मुहाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो पिणु वारसनि वटि पहुतो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंध वासियुनि लाइ जदोजहद जारी। UNPO पारां कोठायल हक़े ख़ुदि इरादियत ते नए सिरे वीचार जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस में बि सिंध जो केस पेश कयो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधू दरिया मां केनाल कढण वारे मनसूबे ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी आहे। अवामी तहरीक पारां पिणु मोरे में एहतिजाजी मार्च कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, अवामी तहरीक जे सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, लतीफ़ भट्टी, हुसैन सुमरो, ख़ालिद तुनियो, फरीद कल्होड़ो, मूमल डाहिरी, फहमीदा सुमरो, सना राजपर, कायनात पिरह राजपर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, नूर अहमद कात्यार ऐं ॿिनि चयो त सिंधू दरिया ते नवां केनाल ठाहिण वारो फ़ैसिलो अञा वापसि नाहे थियो। CCI जो फ़ैसिलो ग़ैर आइनी ऐं सिंधी क़ौम जी जदोजहद खे माठो करण जी साज़िश आहे। CCI पंजाब जो अक्सरियती इदारो आहे। इरसा ऐं CCI जा इदारा वफ़ाक़ बदिरां पंजाब जी नुमाइंदगी कनि था। अॻुवाणनि चयो त मुल्क जी इस्टेब्लिशमेंट ऐं आलमी साम्राज जे एजेंट हुकुमराननि क़ाइद अज़म मोहम्मद अली जनाह जे सेक्युलर ऐं रोशन ख़्याल पाकिस्तान खे मज़लूम क़ौमनि जो क़ैद ख़ानो बणाए छॾियो आहे। पंजाब सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत अमली तौरु पाकिस्तान जे वफ़ाक़ खे क़तल करे छॾियो आहे। पाकिस्तान में शामिल मज़लूम क़ौमनि जे ज़मीननि मैदनियात ऐं वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। पाकिस्तान वफ़ाक़ी निज़ाम बदिरां वजदानी रियासत बणिजी चुको आहे। सिंध में पीपल्स पार्टी जो फ़ाशिस्ट राज क़ाइमु आहे। हुननि चयो त CCI पंजाब जो इदारो बणियल आहे। पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 155 क्लाज़ 2 तहत CCI का शिकायत जी सूरत में उन फ़ैसिले खे मुकमिल रद्द करण जो इख़्तियार रखे थी। वफ़ाक़ी सरकार वॾी चालाकी सां केनालनि जो फ़ैसिलो मुकमिल रद्द न कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंधी अवाम खे बेवकूफ़ बणाइण बंदि करे। बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारी सिंधू दरिया विकणंदड़ आहिनि। पीपल्स पार्टी वारनि सिंधू दरिया ऐं ज़मीननि जो सौदो कयो आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जी अहम धुर आहे। पीपल्स पार्टी खां सवाइ वफ़ाक़ी सरकार हिकु ॾींहुं बि नथी हली सघे। जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी वाक़ई केनालनि ख़िलाफ़ु आहे त सदर आसिफ़ ज़रदारी सदारती कुर्सी छॾे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो साथ छॾे केनालनि ख़िलाफ़ु जदोजहद में सिंधी अवाम सां गॾु बीहे। मिरपुर ख़ासि में पिणु जीअं सिंध मुहाज़ पारां सिंधू दरिया ते ठहंदड़ ग़ैर क़ानूनी केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी जीअं सिंध मुहाज़ जे मरकज़ी अॻुवाण पुनहल जमाली ऐं ॿियनि कई। जॾहिं त उन मौक़े ते जबरी तौरु लापता कयल इम्तियाज़ भट्टी ऐं सागर मलाह जी बाज़ियाबी जो पिणु मुतालबो कयो वियो। सिंध में केनालनि ख़िलाफ़ु जदोजहद बि जुर्म बणियल आहे। केनालनि ख़िलाफ़ु जदोजहद करण ते जामशोरे पुलिस पोरियत गफ़ूर नारेजे खे गिरफ़्तार करे उन मथां मंशा जो केस दाख़िल करे छॾियो आहे।
काज़ी अहमद में जसकम बशीर खान कुरैशी ग्रुप पारां क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी फ़क़ीर साजन कोंभर, ख़ैर मोहम्मद सियाल, नजफ़ बालादी, शहबाज़ उनड़, तौफ़ीक़ लाखो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त बबरलो में कैनालनि ख़िलाफ़ धरणो हणंदड़ वकीलनि जो साथ ॾियण ऐं धरणे में शिरकत करण ते शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर मदद अली शाह पारां जसाफ़ जसकम शहीद बशीर खान कुरैशी जे मरकज़ी सदर हनान अब्बासी, यासिर शर, मोहसिन गबोल, फराज़ बिरोही ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंजी असीं मज़मत करियूं था। हुननि मुतालबो कयो त वाइस चांसलर मदद अली शाह, सिक्योरिटी इंचार्ज नवीद लाखे ऐं अमजद अली राहू खे फ़ौरी तौरु हटायो वञे। क़ौमी कारकुननि मथां समूरा कूड़ा केस ख़तमु कया वञनि, क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। नौशहर फ़िरोज़ में पिणु शागिर्दनि जी गिरफ़्तारी ऐं उन्हनि खे रेस्टिगेट करण ख़िलाफ़ जसकम पारां एहतिजाज कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी फ़रीद लाशारी, ज़वार लाशारी, नूर लाड़क ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां 25 खां मथे शागिर्दनि खे कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाज करण ते नेकाली ॾिनी वई आहे, जिन जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु शागिर्दनि जी दाख़िला बहाल कई वञे ऐं उन्हनि मथां दाख़िल कूड़ा केस फ़ौरी तौरु ख़तमु कया वञनि। दादू में पिणु कारपोरेट फार्मिंग ऐं कैनालनि ख़िलाफ़ जसकम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़िले सदर मंसूर जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में आरिफ लगारी, सदाकत शेख, सालार सोलंगी, निसाम उन्नड़, न्याज़ चन्ना, सलीम सोलंगी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंधू दरिया ते कंहिं बि सूरत में कैनाल क़बूल नाहे, समूरा कैनाल रद्द करे सिंधू दरिया खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त सिंध जूं ज़मीनूं बेज़मीन हारियुनि खे ॾिनियूं वञनि। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, जसकम नवाबशाह ज़िले जे चीफ ऑर्गेनाइज़र शाबान माटी जे ॿिनि पुटनि जी गिरफ़्तारी जी मज़मत कंदे कूड़ा केस ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सनान खान कुरैशी चयो आहे त नवाबशाह पुलिस चीफ ऑर्गेनाइज़र शाबान माटी जे ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार करे उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल करे रिमांड वरितो आहे। ॿिन्ही खे जेल उमाणियो वियो आहे। पुलिस जे अहिड़े अमल जी मज़मत करियूं था। शागिर्द नौजवाननि ते दाख़िल कूड़ा केस फ़ौरी तौरु ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं आज़ादु न कयो वियो त असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। नवकोट भरिसां क़तल कयल समाजी अॻुवाण ऐं उस्ताद सुमरे भील जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। जीए सिंध मुहा जो चेयरमैन रियाज़ चांडियो पिणु मक़तूल उस्ताद सुमरे भील जे वारसनि वटि पहुतो। ॻोठ फोटो भील पहुची हुन मक़तूल जे पुटनि ऐं भाइरनि सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। उन मौक़े ते रियाज़ चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मक़तूल जे वारसनि सां गॾु आहियूं। इंसाफ़ ॾियारण लाइ हर जदोजहद में शरीक हूंदासीं। सिंध जो बाशऊर ऐं नौजवान पुट हो। हिन सॼे इलाइक़े में अवामी ऐं समाजी ख़िदमत, माण्हुनि जो हर वक़्तु हॾ ॾोखी ऐं हमदर्द दोस्त हो ऐं समाजी कमनि में तालीम, ख़ुसूसन NGOs या प्राइवेट स्कूल, ग़रीब माण्हुनि खे पढ़ाइण, उन्हनि जी वारसी ऐं मालिकी कंदड़ थर जो हिकिड़ो बेबाक आवाज़ हो। उनखे जंहिं बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे उन वाक़े जी मज़म्मत थो करे। मां संदसि वारसनि वटि हिते तॾहिं हिते हाज़िर थियो आहियां। सॼी सिंध सुमरे जे शहादत ते, बेगुनाह क़तल ते अफ़सोस में सोग में वरितल आहे। मुतालबो थो करियां हुकूमत खां, ज़िले इंतिज़ामिया ऐं डिवीज़नल इंतिज़ामिया खां, सेशन जज
थरपारकर खे अपील आहे त हिन वाक़े जो नोटिस वठी कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो। हीउ दहशतगर्दी वारो वाक़ियो आहे त इलाइक़े में को बि माण्हू मक़ामी माण्हुनि धरती धड़नि जी ख़िदमत न करे। हीउ पुलिस गर्दी ऐं गुंडा गर्दी जो हिकिड़ो अहिड़ो ख़ौफ़नाक वाक़ियो आहे त अञा ताईं सरकार माण्हू गिरफ़्तार न कया आहिनि। तव्हां रियासती मशीनरी सरकारी मशीनरी इस्तेमालु कयो, ॾोहारी केॾा बि बाअसर हुजनि, पर उहो कानून जे कटहड़े में उन्हनि खे आणण जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत जी आहे, IG जी आहे, SP जी आहे। तव्हां धाड़ेल ख़तमु नथा करे सघो, तव्हां अमन अमान बहाल नथा करे सघो, तव्हां बेगुनाहनि खे इंसाफ़ नथा वठी ॾेई सघो जेके बेगुनाह माण्हू क़तल थियनि था। त हीअ पुरमन थर जे इलाइक़े में दहशतगर्दी वारी जेका कार्रवाई आहे, मां ज़िलई इंतिज़ामिया ऐं मीरपुर ख़ास जी डिवीज़नल इंतिज़ामिया सिंध हुकूमत खे ख़बरदार थो कयां त कातिल फौरी तौर ते नथा गिरफ़्तार कयो त मीरपुर ख़ास डिवीज़न में आम हड़ताल जो बि सॾु ॾींदासीं। न फ़क़ति आम हड़ताल जो सॾु ॾींदासीं पर रोड रस्तनि ते धरणा हणंदासीं त सूमरे भील जा कातिल गिरफ़्तार कयो। सूमरे जा वारिस रुगो संदसि भाउर ऐं औलाद न, पर सिंध जो सॼो शहूर ऐं इंसानी हक़नि ऐं पंहिंजे अवाम जो तहफ़ुज़ ऐं वारसी कंदड़ जेके सिंध जा बाशऊर माण्हू आहिनि उहे सूमरे भील जा वारिस आहिनि। सूमरे भील जे कातिलनि खे फौरन गिरफ़्तार कयो, उनखे कानून जे कटहड़े में आणियो। तेसि ताईं असां ख़ामोश न वेहंदासीं। एहतिजाज कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इहो असांजो क़ानूनी ऐं जमहूरी हक़ आहे। जे सिंध हुकूमत मालिकनि जी जेका कटायल FIR आहे उन में ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार नथी करे त पोइ एहतिजाज जा पुरमन शब्द इस्तेमालु कंदासीं। महिरबानी। सियासी समाजी अॻवान ऐं उस्ताद सुमरो भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज जो सिलसिलो जारी रहियो। काल्ह मीरपुर ख़ास में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी पहलाज भील, वकील आसनदास भील, मोतीराम मल्हाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में वकील श्रवण कुमार भील, संतोष कुमार, हीरोमल, इस्माइल भील, इंजीनियर किश्वर भील, सारंग मारूफाणी, कामरेड सतराम भील ऐं ॿिया पिणु शरीक थिया। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त मुख्य कातिल राजा रिंद ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो वञे। खिपरे में पिणु भील बिरादरी पारां एहतिजाज कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी कांजीराम, कामरेड धनराज भील, कामरेड कृष्ण भील ऐं ॿिया करे रहिया हुआ। नवकोट में पिणु एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली कढी मुतालबो कयो वियो त मुख्य कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सूमरे भील जे पुटु सूरज भील, भाउ दोदे भील ऐं सोढे भील कई। सामारे प्रेस क्लब अॻियां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। भील बिरादरी पारां चेलहार में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त जवाबदार वॾेरे बाबर उर्फ़ राजा रिंद खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां सिजावल जी वॾी वसंदी चारगोठ में शहीद होश मोहम्मद शीदी जी वरसीअ जे मौक़े ते मेड़ाको मुनक़िद करे भेटा पेश कई वई। मेड़ाके खे ख़िताब कंदे जीअं सिंध क़ौमी पार्टी जे अॻवान कामरेड यूसुफ कुंभार, कादर बख़्श ज़ौर, वकार मीराणी, सोढल मीराणी ॿिनि चयो त शहीद होश मोहम्मद शीदी दुश्मन खे ललकार करे सिंध जी वतनी हैसियत बचाइण जी कोशिशि कई। हुन उन वक़्तु पंहिंजे क़ौम जी वारसी मालिकी कई जॾहिं हुक्मरान हीणा ऐं कमज़ोर थी चुका हुआ। हुन हलंदड़ जंग में मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जा नारा हणी दुश्मननि जे सिफ़नि में भाॼ विधी। हूअ सिर कटाए शहीद थी वियो पर हुन कंध न झुकायो। अहिड़ा किरदार सदियूं गुज़रण बावजूदि बि क़ौम खे यादि हूंदा आहिनि। शहीद होश मोहम्मद शीदी सिंध जे लाइ साह जी आख़िरी हिॾकी ताईं विढ़ियो जेको मियाणी जे जंग जो असुलु फातह थियो। उन मौक़े ते शकूर मीर बहर, शबीर शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। ॿिए तरफ़ क़ौमी पार्टी यूनिट ॼार जो इजलास ज़िले सदर वकार मीराणी जी सदारत हेठि थी गुज़रियो।
जंहिंमें ॼारॻोठ यूनिट जा नवां उहिदेदार चूंडिया विया। अब्दुल शकूर मीरबहर सदर, शबीर शाह नायब सदर, मोहम्मद मूसा ॿारण जनरल सेक्रेटरी, ख़ादम मीराणी जॉइंट सेक्रेटरी ऐं शहज़ाद मीराणी ख़ज़ानची चूंडिया विया। ॿिए तरफ़ जीए सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर पंहिंजे जारी कयल बयान में चयो त सिंध जूं ज़मीनूं ऐं सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ नए सिरे जदोजहद जी ज़रूरत आहे। पुरअमन सियासी क़ौमी जदोजहदी सिंधियुनि खे बचाए सघे थी। उन लाइ सिंध जे सभिनी बाशऊर माण्हुनि खे अॻिते अचिणो पवंदो। जेसिताईं सिंध जी क़ौमपरस्त सियासत मज़बूत न थींदी तेसिताईं सिंध जा मसइला हल थी न सघंदा। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंधु दरिया ते धाड़े जी डिघी तारीख़ आहे। दरिया ऐं ज़मीनूं बचाइण लाइ मुस्तक़िल डिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। सिंध दुश्मन कैनाल मनसूबनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ जदोजहद में थकिजंदासीं कोन। पाण हटंदासीं कोन ऐं पाण वेंदासीं कोन। पाण लॻाईंदासीं तेसीं जेसीं या पंध खुटे या कारी राति खुटे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पाण गुज़िरियल 9 महीननि खां शुरू कयल क़ौमी मज़ाहिमती जदोजहद खे जारी रखंदे 16 मई ते कोटड़ी, 18 मई ते गोलाड़ची ऐं 23 मई ते मोरे में गैर क़ानूनी ऐं गैर आइनी कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ वॾियूं एहतिजाजी रैलियूं कढंदासीं। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुसलसिल 9 महीननि खां बार सिंध जे ॻोठ ऐं शहर में हज़ारे माण्हुनि जूं रैलियूं ऐं जलसा करे चयमि पिए त सौदो थी चुको आहे। नवां सिंध दुश्मन कैनाल चोलिस्तान, ग्रेटर थल फेज़ 2, जलालपुर, चिश्मा, राइट बैंक वग़ैरह ठहनि पिया। पुराणा ठहियल लिंक कैनाल तोसा, पंजनद, चिश्मा, झेलम ऐं ग्रेटर थल गैर क़ानूनी तौरु सिंध जे पाणी ते धाड़ो हणी लगातार वहनि पिया। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कारपोरेट फार्मिंग लाइ सॼी सिंध में ज़मीनूं मुसलसिल ॾिनियूं पियूं वञनि। सिंध मुस्तक़िल तौरु सुकाए तबाह ऐं बर्बाद कई पई वञे। पर कुझु ॾींहं अॻु सभिनी मुंहिंजी ऐं क़ौमी अवामी तहरीक जे क़ौमी ऐं सियासी मज़ाहिमती लाइन खे ऐं ॻोठ शहर में लगातार जदोजहद जारी रखण जे मौक़िफ़ खे रद्द करे ऐं मुंहिंजी सख़्त मुखालफ़त करे चयो हो त हाणे आख़िरी सोभ मिली चुकी आहे। हिन अज़ीमुल शान फ़तह जूं क़ौम खे मुबारकूं। पाण कामयाबु थी वियासीं। मसइलो हमेशह लाइ हल थी वियो। कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग दफ़न थी विया। हाणे एहतिजाजनि, मज़ाहिमतनि, रैलियुनि ऐं जलसनि जी ज़रूरत न आहे। आख़िरी हिकाणी थी वई। लिखत में फ़ैसिलो अची वियो। वाइदा ऐं गॾियल प्रेस कॉन्फ्रेंसूं बि थी वियूं। हाणे दरिया ऐं ज़मीनूं वापसि ईंदियूं। हाणे सिंधियुनि खे संदन हिसे जो समूरो पाणी मिलंदो। हाणे सिंध सरसब्ज़ आबाद ऐं गुलो गुलज़ार थी वेंदी। बहरहाल उन वक़्तु जेके सिंध वासी मुतमइन, पुर उमेद ऐं ख़ुशि थिया हुआ, जेके अञा बि मुबारकूं ॾियण ऐं वठण में मसरूफ़ आहिनि, उहे बि असांजा पंहिंजा आहिनि। उहे बि सदा ख़ुशि, मुतमइन ऐं आबाद रहनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त दरिया हलियो वियो त सिंध खंडर ऐं बंजर बणिजी वेंदी। असीं सिंधु दरिया ऐं ज़मीननि लाइ तोड़ ताईं जदोजहद जारी रखंदासीं। कंहिं बि कूड़े दिलासे ऐं दोखे में न ईंदासीं। सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ सिंध खां ॿाहिरि वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा अॻुवान सिंध जो केस मज़बूती सां विढ़ी रहिया आहिनि। दुनिया जे बेआवाज़ क़ौमनि, इंसानी हक़नि जे अलम बरदारनि, पॉलिसी साज़नि ऐं इल्मी हल्कनि जी हिकु वॾी गॾिजाणी UNPO जे क़ौमनि जे हक़ ख़ुदि इरादियत ते नई सिरे वीचार कॉन्फ्रेंस 9 खां 11 मई ताईं पुर्तगाल जे ख़ूबसूरत ॿेट ते जारी रही। उन आलमी कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे वफ़द शिरकत करे क़ौमनि जे हक़नि लाइ सिंध जी पुरज़म जदोजहद खे बैनुल अक़वामी सतह ते उजागर कयो। कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे हिकु जामे पुरजोश तक़रीर में सिंध जो केस पेश कयो। हुन पंहिंजे ख़िताब में ख़ासि तौर ते रियासती ज़ुल्मनि, वसीलनि जे कब्ज़े, सक़ाफ़ती सुञाणप जी मटा सटा ऐं सियासी हक़नि जे इनकार ख़िलाफ़ सिंधी क़ौम जी पुरअमन मज़ाहिमत खे उजागर कयो। डॉक्टर लखू लुहाणे पंहिंजी तक़रीर में चयो त सिंधी क़ौम खे पंहिंजी शानाइती तारीख़ आहे ऐं ख़ुदि इरादियत जो बि बराबरि हक़ हासिलु आहे।
असीं मुआशी इस्तेसाल जबरी गुमशुदगियुनि ऐं सकाफ़ती तौरु मिटिजण जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। असांजी जदोजहद पुरमन आहे। असांजो मुतालबो इंसाफ़ ते ॿधलु आहे ऐं असांजो आवाज़ ख़ामोश न कयो वेंदो। हीअ कॉन्फ्रेंस उन वक़्तु कोठाई वई जॾहिं दुनिया में आमराणा रवैया, क़ौमी सुञाणपनि जी मटासटा, माहौलियाती तबाही ऐं बैन अवी बेचैनी वधे पई। अहिड़ी सूरत हाल में क़ौमनि जी ख़ुदि इरादियत वारे हक़ खे नए अंदाज़ सां सम्झणु, मुनज़म करण ऐं अॻिते वधाइण जी अशद ज़रूरत हुई ऐं इहो ई हिन कॉन्फ्रेंस जो मरकज़ी मक़सदु हो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस, जेका UNPO जे पुराणनि ऐं फ़ाल मेंबरनि में हिकु आहे, सिंध जे आवाज़ खे उन आलमी फोरम ते बुलंद कंदे दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त सिंधी हिकु तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं सियासी तौर ते धार क़ौम आहे जेका पंहिंजी हक़ ख़ुदि इरादियत लाइ पुरमन, मुनज़म ऐं आलमी सतह ते सरगर्म जदोजहद करे रही आहे। हीअ शिरकत सिर्फ़ निमाइशी न पर आलमी इतिहादनि, इल्मी हलक़नि ऐं इंसानी हक़नि जे इदारनि सां अॻिते जे लाॻापन लाइ हिकु अहम क़दम हुई। सिंध जे सुर में शहीद अलाबख्श सूमरे जी वरसी 14 मई ते शिकारपुर में मल्हाई वेंदी। इन हवाले सां सिंध सागर पार्टी पारां वरसी तक़रीब पिणु मुनक़िद कई वेंदी। वरसी तक़रीब में शहीद अलाबख्श जे फ़िक्र जा प्रचारक ऐं पैरोकार शिरकत कंदा। 14 मई ते सुबुह जो 11 वॻे सिंध जे सुर में शहीद अलाबख्श सूमरे जी मज़ार ते गुल निछावर कया वेंदा। 12 वॻे मंझंदि जो सिंध सागर ज़िले वर्कर्स कन्वेंशन मुनक़िद थींदो, जंहिंमें शिकारपुर जी ज़िले क़यादत जी चूंड कई वेंदी। वरसी तक़रीब में सिंध जी हाणोकी सूरत हाल ऐं असांजूं ज़िम्मेवारियूं जे उनवान हेठि सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी सदारत में पार्टी जा मरकज़ी उहिदेदार ऐं ॿिया मुक़रर पंहिंजा वीचार वंडींदा। सिंध सागर पार्टी जा मरकज़ी अॻवान मरकज़ी सदर मंसूर जखड़, जूनियर नायब सदर कादर महर, सेक्रेटरी जनरल हाफ़िज़ सिकंदर तुनियो, सारंग महर, अल्ताफ़ हुसैन सिंधी, मसरूर अबड़ो, अमर सिंधी, गनी गमदल, ममताज़ मंगी, ज़ुबैर सुमरो, हमीर चांडियो, डॉक्टर आमिर अब्बास, गोहर सिंधी, हाकिम गुल, डॉक्टर शरीफ शाद, उस्ताद राही, ग़ुलाम मोहम्मद गाज़ी, समी साजिद जुणेजो ऐं ॿिया शहीद अलाबख्श जी शख़्सियत, फ़िक्र ऐं अदा कयल सियासी किरदार बाबति पंहिंजा वीचार वंडींदा। लाड़काणे में रसूल बख्श पलीजे जे वेझे साथी अवामी तहरीक जे अॻवान MRD तहरीक जे असीर कामरेड नियाज़ हुसैन मीराणी जे 40 जो प्रोग्राम अवामी तहरीक ज़िले लाड़काणे तरफ़ां मदीना कॉलोनी में मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम खां अॻु अवामी तहरीक जी मरकज़ी क़यादत कामरेड नियाज़ हुसैन मीराणी जी आख़िरी आराम गाह ते पहुची गुलनि जी चादर चाढ़ी ऐं सलामी पेश कई। 40 जे प्रोग्राम खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, एडवोकेट ज़ुल्फ़कार मीराणी, कामरेड सरताज चांडियो, एडवोकेट नजीब हुसैन मैसर, कामरेड अली हसन, डॉक्टर ज़ुल्फ़कार राहूजो, मोहम्मद ख़ान चांडियो, एतज़ाज़ गांइचो ऐं ॿियनि चयो त कामरेड नियाज़ हुसैन मीराणी जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। कामरेड नियाज़ जवानी खां वठी ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं सिंध वतन, सिंधी अवाम ऐं फ़िक्र पलीजो जे परचम हेठि पंहिंजे आलमी इनकलाबी ऐं पोहरियत नज़रे लाइ जदोजहद कंदो रहियो। जनरल ज़िया जी मार्शल जहिड़े कारे दौर में MRD तहरीक में जेलनि जूं सख़्तियूं बि बर्दाश्त कयाई, हू सदाईं हक़ परस्त जदोजहद ते बीठल रहियो। बज़्म रूह रिहान पारां हैदराबाद में नामियार अदीब डॉक्टर अनवर आलमाणी जी यादि में ताज़ियती गरजाणी कोठाई वई। गरजाणी में डॉक्टर अनवर आलमाणी खे भेटा पेश कई वई। सदारती ख़िताब कंदे डॉक्टर काज़ी ख़ादम चयो त डॉक्टर अनवर आलमाणी हिकु बेडप कलमकार ऐं शफ़ीक़ इंसान हो। हूअ अदबी महफ़िलनि जो मोर हो। इदरीस जतोई ख़िताब कंदे चयो त डॉक्टर आलमाणी
आत्मकथा जो हिकु यादगार किताब लिखियो। संदसि किताब अदब जो हिसो आहे। बज़्म रूह रिहाण जे सेक्रेटरी वाहिद कांदड़े चयो त डॉक्टर अनवर आलमाणी कम्युनिस्ट पार्टी में कामरेड जाम साकी सां गॾिजी कमु कयो। संदसि बेरहमाणे क़तल ते अफ़सोस जो इज़हार कजे थो। गरजाणी में अकरम बुखाराई, सलीम चना, तालिब बंबरे, जुमन अंसारी, फराज सूमरे, ग़ुलाम कादर बुढ़धी, शेरल गोपांग ऐं ॿिनि पिण लफ़्ज़नि जी भेटा पेश कई ऐं शेर पढ़िया। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था तज्ज़िया ऐं तबसरा। सिंध सुभाणे कहिड़ियूं मुसीबतूं भोॻींदी, इन बाबति हुसैन बख़्श थेबो लिखे थो। सिंध सुभाणे कहिड़ियूं मुसीबतूं भोॻींदी, उन जूं कुझु झलकियूं जेके तव्हां जूं दिलियूं न पोड़े विझंदियूं। जलालपुर कैनाल जो नक्शो आहे, उन में तव्हांखे ॻाढ़नि अखरनि सां जलालपुर लिखियलु नज़र ईंदो। हिते चिश्ती सूफ़ी तरीक़े जे पीर सैयद ग़ुलाम हैदर अली शाह जी मज़ार आहे। हीउ मैदान आहे जिते सिकंदर यूनानी जी थोरी पर मुनज़िम फ़ौज जे मुक़ाबले में पोरस साण हाथियुनि जो लश्कर फ़ौज जो वॾो अंबोह लड़ाई में पोरस जंग हाराई। साबित थियो त सियासत जो मैदान हुजे या जंग जो मैदान, अंबोह शिकस्त खाईंदा आहिनि, मुनज़िम धुर कामयाबी माणींदी आहे। तारीख़ में ही वाक़िया मिलनि था त अंबोहनि खे मुनज़िम ताक़त में तब्दील कंदड़ धुरियूं कामयाबु थी सघनि थियूं। जलालपुर शरीफ़ खां 10-12 किलोमीटर अॻिते रसूल बिराज वटां जलालपुर कैनाल कढियो पियो वञे। सिंध ख़िलाफ़ु थींदड़ साज़िशूं जिन जूं कुझु हक़ीक़तूं। सिंध खे सुकाइण जी ख़ौफ़नाक हक़ीक़त हीअ आहे त 1960 जे पाकिस्तान इंडिया सिंधु माथर पाणी मुआदे मूजिबि जहलम नदी मां खाॿे पासे निकिरंदड़ जहलम मां चनाब खे पाणी भर्ती कंदड़ रसूल कादर लिंक कैनाल खे तय थियल 19,000 क्यूसिकनि जे बजाए उनखे ज़ोर ज़बरदस्ती सां वॾो वेकिरो जोड़े वधाए 25,000 क्यूसिकनि ताईं कयो वियो आहे। उहो पाणी चोलिस्तान लाइ सतलज नदी ताईं पहुचाइण लाइ बाक़ी ॿियनि लिंक कैनालनि खे पिणु वधायो वियो आहे। कादर बलूकी रावी नदी उतां बलूकी सलमानकी सतलज ताईं पाणी पहुचायो पियो वञे। उन इज़ाफ़ी पाणी ते चोलिस्तान ऋण खे आबाद कयो वेंदो। हिते असां सिंधियुनि जी ॻणती जो सबबु हीअ आहे त जहलम नदी जा वहिकिरा गुज़िरियल 65 सालनि खां घटिजी रहिया आहिनि। पहिरियों मौसमी हालतुनि सबबु हाणे अॻे जी भेट में जहलम खे भरतो कंदड़ बरसातूं घटिजी वियूं आहिनि। ॿियो बर्फ़ जा ग्लेशियर बि घटिजी विया आहिनि। टियों 1960 जे मुआदे मूजिबि इंडिया पाकिस्तान जे हिसे में आयल टिन्ही दरियाउनि सिंधु चनाब मां 14 मिलियन एकड़ फुट पाणी मझां 12 मिलियन एकड़ फुट पाणी खणी चुको आहे। उन करे बि मथियुनि दरियाउनि में पाणी जी शदीद खोट आहे। पंजाब उहा खोट सिंध खे सुकाए ख़ाकियुनि जे ज़ोर ते हर हालत में खणणु चाहे थो। रसूल बैराज वटां ॿिन्ही तरफ़नि वाधूअ पाणी हाणे हिन रीति खंयो पियो वञे। रसूल कादर लिंक कैनाल में वाधू पाणी 6,000 क्यूसिक, जलालपुर कैनाल वसीले 1,350 क्यूसिक। ॿिन्ही वाधारनि सबबि जहलम नदी मां 38% खां मथे वाधू पाणी खंयो पियो वञे। उन जी माना अॻे शदीद खोट जो शिकार रहंदड़ जहलम वधीक 38% इज़ाफ़ी पाणी जलालपुर कैनाल वसीले जहलम में ख़ुशाब जूं ज़मीनूं आबाद करण ऐं लिंक कैनालनि जे सिस्टम हेठि सतलज नदी ॾांहुं खॼी वेंदड़ पाणी जितां चोलिस्तान जे ऋण जूं 66 लख एकड़ ज़मीन खे आबाद करणो आहे। छा तव्हां सम्झो था त जहलम जी कमांड एराज़ी ते शहर ॻोठ वसंदियूं बाग़ बुस्तान फसल सुकाए वीरान करे पंजाब सिंध खे संदसि हिसे जो पाणी पूरो ॾींदो? हीअ का अरबी फ़ारसी आहे जेका असांखे सम्झ में न अचे। ही तारीख़ी फ़ोरू ऐं लुटेरा आहिनि जिन वटि हाणे पार्लियामेंट जी ताक़त, वर्दी पोश बिना वर्दी इस्टेब्लिशमेंट जी ताक़त, सनती तरक़ी ऐं मालियाती ताक़त, सिंध मां मिलंदड़ अवल नंबर जा मादर फ़िरोश वतन फ़िरोश दलाल हुक्मरान ऐं उन्हनि जी ताक़त, दुनिया जी बदतरीन बदमाश
एजेंसियुनि मार्फत सिंधी क़ौम खे ज़ेर रखण लाइ साज़िशनि जो ॼार ख़ौफ़ लालच ऐं नफ़सियाती जंग जा सभई गुर इस्तेमालु करण जी ताक़त जा ही समूरा तरीक़ा पंजाब साम्राज्य सिंध बलूचिस्तान जे मज़लूम ऐं महकूम क़ौमनि ख़िलाफ़ इस्तेमालु करे पियो ऐं कंदो रहंदो। असां हिन तारीख़ी उभार दौरान घणो कुझु करे पिए सघियासीं। तारीख़ में अहिड़ा मौक़िया बार बार न ईंदा आहिनि। मंतक़ जो सादो उसूल नतीजो दलील आहे। सियासी तरह एॾो वॾो उभार उनखे पंहिंजी ताक़त में पंहिंजे हक़ में इस्तेमालु करे असीं आज़ादी ऐं इनक़लाब जी वाट वठी सघियासूं पिए, पर जे असां वटि मुनज़िम सियासी जमायतूं हुजनि हा त नतीजा ॿिया अचनि हा। सिंध जा समूरा रोड रस्ता पंहिंजे लाइ खुलियल ऐं पंजाब लाइ बंदि हुजनि हा। रियासती तशदुद पंजाब साम्राज्य ऐं ख़ाकियुनि खे सॼी दुनिया में नंगो करे हा। सॼी दुनिया जी राय आमा असांजे हक़ में जुड़े हा। ईअं न थियो माना असीं मुनज़िम बि न हुआसीं, अहिड़े सूरतहाल लाइ तयारु बि न हुआसीं। सियासत जो सादो उसूल असांखे सम्झाए पियो त हिकु दफ़ो अवामी उभार जे ख़तमु थिए त राय आमा जा वेसा टुटणु लॻंदा आहिनि। ॿीहर उनखे वरी वॾी ताक़त ऐं वॾी मुश्किल सां उभारे सघिबो। सो बि मुनज़िम सियासी पार्टियूं उहो टास्क पूरो करे सघंदियूं आहिनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन बख़्श थेबे जो तज्ज़ियो। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन